छंछर सिक पिरन जी मुखे आचर ॾींहुं कीर छंछर सिक पिरन जी मुखे आचर ॾींहुं कीर सूमर अंगारे चना मुंहिंजा अरबा ॾींहुं मीर खाशो ॾींहुं ख़मीस जो मां खंडू विरायां खीर हाणे पूजा वेठी पीर मुंहिंजा जुमे जा न बचना। अस्सलाम वालेकुम दोस्तो, जीअं तव्हां असांजो चैनल ॾिसी रहिया आहियो, मां फिल्म जी शूटिंग ते मौजूदु आहियां ऐं मुंहिंजा सभु दोस्त जेके फिल्म जा करेक्टर आहिनि सभु मौजूदु आहिनि। असांजो पहिरीं प्यारो साईं मोहम्मद रहीम सोलंकी साहिबु जेको हिन फिल्म में वॾेरो करेक्टर करे रहियो आहे, ऐं असांजो पहिरीं प्यारो साईं तालिब हुसैन जतोई साहिबु जेको हिन फिल्म में एस एच ओ करेक्टर करे रहियो आहे, ऐं मुंहिंजो उस्ताद सैफुल सेवाणी साहिबु जेको हिन फिल्म में हिकु दोस्त जो करेक्टर करे रहियो आहे, ऐं असांजो प्यारो भाउ राजा मक्सी साहिबु जेको हिन फिल्म में मुंहिंजे भाउ जो करेक्टर करे रहियो आहे, ऐं साईं मोहम्मद रहीम चांडियो साहिबु जेको कमदार जो करेक्टर करे रहियो आहे हरू भरू, ऐं उस्ताद जलाल हैदरी साहिबु जेको साइड हीरो जो करेक्टर में आहे, ऐं हीअ असांजो पहिरीं प्यारो भाउ अदा नालो राजा सोलंकी साहिबु जेको कैमरामैन आहे असांजो, ऐं असांजी मैडम हीरोइन आहे सनिया वफ़ा ख़ासि करे ईअं न सनिया वफ़ा ख़ासि करे। छा हाल आहे मैडम, ख़ुशि आहियो? थोरो ॻाल्हायो ख़ैर आहे? हीअ असांजी अच्छा हीअ असांजी फिल्म में जेको आहे करे रहिया आहिनि साइड हीरो जो करेक्टर, ऐं असांजो शाहिद सोलंकी साहिबु जेको फिल्म में वॾे पुट जो करेक्टर करे रहियो आहे, ऐं असांजो कैमरामैन मूंखे क्यों फाड़े थो ॾिसे ज़हीर हुसैन खोसो साहिबु, ऐं असांजो ही भाउ दादा हा महबूब सोलंकी साहिबु जेको त फिल्म में सेट ते आहियूं, फिल्म हलाए यार सेट ते इंशाअल्लाह ताला वाइंड अप थींदो। मैडम बि आहे, भाऊ बि आहे, सभु हिते गॾु थिया आहियूं, ऐं तव्हां असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, शेयर कयो, फॉलो कयो, तव्हांखे